कलोई तालुके में मुसलसिल 5 ॾींहनि खां अंदरि बरसातनि तबाही मचाए छॾी। 150 खां बि वधीक ॻोठ शदीद मुतासिर तालुके जी बैराजी यूसिन में 1000 एकड़नि ते बीठल किरोड़नि रुपयनि जा फसल तबाह, रोड रस्ता टुटी तबाह, लॾपलाइण जारी, इंतज़ामिया बूटो न ॿारियो। ख़बर मूजिबि गुज़िरियल 5 ॾींहनि खां अंदरि बरसातनि जी सिलसिले कलोई तालुके में तबाही मचाए छॾी आहे। बरसातनि सबबि 10,000 खां बि वधीक रवासी शदीद मुतासिर थी विया। तालुके कलोई जे ॻोठनि लस, हाजी खान, लुंड, खाड़क, मोहम्मद मूसा अमदाणी, तोगाची, समूह, ॾितल, बबर, अली मोहम्मद बबर, 8 ढो, लीमू, लुंड, नसीर अहमद हंगोरजो, जागन, लुंड, ईसन, चांडियो समेत 100 खां बि वधीक ॻोठाणा पाणी जे घेरे में अची विया। जॾहिं त ॼाणियल ॻोठनि मां काफ़ी ॻोठ मुकमल तौरु ॿुॾी विया आहिनि, जंहिं सबबि 10,000 खां बि वधीक माण्हू शदीद मुतासिर थी विया। जॾहिं त इलाइक़े वासियुनि जो पंहिंजी मदद पाण लॾपलाइण जो सिलसिलो पिणु तेज़ थी वियो आहे। इलाइक़े वासी बैराजी इलाइक़नि मां तेज़ी सां लॾपलाइण करे थर ऐं कुझु रोडनि जे किनारनि ते वेहण लॻा आहिनि, पर 3 ॾींहं गुज़रण बावजूदि अञा ताईं कंहिं बि चूंडियल नुमाइंदे तोड़े ज़िले इंतज़ामिया बोर्ड मुतासिरनि जी कंहिं क़िस्म जी वाहिर न करे सघी आहे। इलाइक़े वासियुनि मोहम्मद मूसा अमदाणी, रमज़ान लुंड, उमेद अली लुंड, पारो मल कोली, पुनू कोली, रोजी कोली, चन्नू समेत सवें दरबदर थींदड़ बोर्ड मुतासिर मीडिया आॾो आयो त 3 ॾींहनि खां शदीद बरसातूं हली रहियूं आहिनि। असांजा ॻोठ पाणी जे घेरे में आहिनि। बरसाति जो पाणी घरनि में काए पियो आहे, जंहिं सबबि समूरा कचा घर ढही पट पइजी विया आहिनि ऐं जेके घर पका हुआ उन्हनि में 3 खां 4 फुट ताईं पाणी बीठल आहे। असां ऐं असांजा बचा 3-4 ॾींहनि खां बुख ते आहियूं। हिननि ॿुधायो त 4 ॾींहं गुज़रण बावजूदि ज़िले इंतज़ामिया तोड़े सिंध हुकूमत असांजी का बि सार न लधी ऐं असां बचा वठी रोड जे किनारनि ऐं थर में वञी पनाह वरिती आहे, जॾहिं त केतिरनि ई बोर्ड मुतासिरनि सरकारी स्कूलनि ऐं इस्पतालनि में पनाह वरिती आहे। हिननि ॿुधायो त असां कर्ज़ा खणी लखे रुपयनि जो फसल लॻाया आहिनि, जेके बोर्ड सबबि पाणी हेठि अची मुकमल तौरु तबाह थी विया आहिनि ऐं असांजो किरोड़े रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। ॿिए तरफ़ ज़िले इंतज़ामिया पारां घुरायल सिर्फ़ु 100 ख़ीमा पिणु विरासत बजाए 3 ॾींहनि खां कलोई जे सरकारी गोदाम में पियल आहिनि। ॿिए तरफ़ LBOD ऐं ढोरो पुराण में ख़तरनाक हद ताईं पाणी जे सूरताल पहुची चुकी आहे। LBOD खे RD 266 वटां 5 खां 10 फुट जा 3 गारा लॻा आहिनि, जेके आरज़ी तौरु बंदि कया विया आहिनि ऐं उन्हनि जो टुटण जो ख़तरो ॿीहर मौजूदु आहे। ओॾा कलोई जे ऋण शाख में आबाशी अमले मथां खां पाणी खोले छॾियो आहे, जंहिं सबबि ऋण शाख में 7 खां 8 फुटनि ताईं पाणी हली रहियो आहे, जेको मुसलसिल तालुके कलोई जे काजर वारे इलाइक़े में छोड़ करे रहियो आहे, जंहिं सबबि काजर वारे इलाइक़े में ॿोॾि वारी सूरताल पैदा थी वई आहे ऐं सवें इलाइक़े वासी लॾपलाइण करे विया आहिनि। 1000 एकड़नि ते बीठल मिर्च ऐं वहुणनि जो फसल तबाह थी वियो आहे। जॾहिं त हलदड़ तेज़ बरसातनि बोर्ड सबबि तालुके कलोई के मुख़्तलिफ़ ॻोठनि खाड़क, लस, सनरी, खोई, पाटार, गरड़ा 2, सोडी 2 ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि सां ॻंढींदड़ समूरा लिंक रोड पाणी में लुड़ी तबाह थी विया आहिनि। जॾहिं त इलाइक़े वासियुनि मूजिबि शदीद बरसातूं पवण सबबि नलके जा पाणी पिणु खारा थी विया आहिनि, जंहिं सबबि रवासियुनि मुश्किलातनि में अची विया आहिनि। जॾहिं त ॿिए तरफ़ मुख़्तियारकार कलोई सां राब्तो करण जी कोशिशि कई वई, पर हिन काल न खई। जॾहिं त रेवन्यू ज़रीअनि मूजिबि रेवन्यू पारां इलाइक़े जे सर्वे कयो पियो वञे। सॼे इलाइक़े जे सर्वे बैदि ख़ीमा हकी बेघर थींदड़ बोर्ड मुतासिर में विराया वेंदा। होॾां अॻूणे वॾे वज़ीर अरबाब गुलारम जे वॾे फर्ज़ंद अरबाब इनायतुल्लाह पाणी में घिरियल ॻोठनि तोगाची, समूह, डारो, मूसा अमदाणी, अरबाब एहसान फारम ऐं ॿियनि ॻोठनि में वञी हर मुमकिन मदद करण जी ख़ातिरी कराई। सिंध धरती न्यूज़ जूडो।